जयराम जी की। अज तारीख़ 13 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे भलाईअ सां भलो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त ॿार रोईंदे ॼमे थो, पर असांजे जीवन जी कामयाबी इन में ई आहे त जग मां वञूं तॾहिं रुअंदा न वञूं, पर खिलंदा वञूं ऐं अहिड़ा कर्म करियूं जो जग भले पियो असां लाइ रोए। असांखे भलाईअ जा कम करणु खपनि। जयराम जी की। भलाई कंदे तां भलो तुंहिंजो थींदो, भलाईअ जा बाड़ा धणी तोखे ॾींदो। इन करे असांखे जॻहि ते बुखायल जी बुख लायूं, अंग उगाड़नि खे ढकायूं, बेअजनि खे घर ठहिराए ॾियूं, बेकारनि खे रोज़गार ॾियूं ऐं बीमारनि जी शेवा करियूं। जयराम जी की। अगर तव्हांजो को सच्चो साथी आहे त उहो सिर्फ़ हिकु धर्म ई आहे। जयराम जी की। देखो सतगुरु प्यारे, हम दीन दुखी हैं सारे। देखो सतगुरु प्यारे, हम दीन दुखी हैं सारे। कृपा हम पर कर दो ओ जग के तारनहारे। लीलाशाह लीलाशाह लीलाशाह, तू है शाहों का शाह, सतगुरु लीलाशाह।